बिल्कुल असां हींअर आयल आहियूं हैदराबाद तां कोटड़ी में बाबा सलाउद्दीन जे मेले ते, जंहिंजो 28 उर्स मुबारक स्टार्ट थी चुको आहे। उन जो पहिरियों धमाल आहे। असां हितां जी सिक्योरिटी वग़ैरह तमामु बहितर लॻी पई आहे। हितां जा माण्हू अॼु पहिरियों धमाल आहे, ॾाढो मज़ो अचे थो। असां अचो त हिननि खां पुछूं था त मेलनि जे हिसाब सां जेके स्टॉल लॻाया विया आहिनि कहिड़ा कहिड़ा स्टॉल आहिनि बाबा सलाउद्दीन जे मेले में। ऐं बाबा सलाउद्दीन जे मेले ते आयल पीरनि खां असां इंटरव्यू वठूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। मुझो नालो आसिफ है। मुझे तकरीबन 8-9 साल थे मेले लाइन में। हितड़े असां 5-6 साल आए ईंदा हूँ। माशाल्लाह सुठी रोज़ी थींदी आहे, असांखे भली मोट मिलंदी आहे। जेतिरी असांजी महिनत आहे उन खां वधीक असांखे माना इज़त मिलंदी आहे, उनजो फल मिलंदो आहे। जी जी मेले माशाल्लाह सुठो मज़ो ईंदो आहे। असां परे खां ईंदा आहियूं, सेवन खां ईंदा आहियूं, घुमण ईंदा आहियूं। सुठी इंजॉय थी आहे माशाल्लाह। बाबा सलाउद्दीन वारे मेले हर मेले ते ईंदा, हर साल ईंदा आहियूं। जी हाँ, तव्हां केतिरो इंजॉय करे रहिया आहियो हींअर बाबा सलाउद्दीन जे मेले ते? इन असांखे काफ़ी टाइम थियो, अधु कलाक थियो, अञा इंजॉय कयूं पिया। सुठो मेलो लॻो आहे माशाल्लाह। जी हाँ, बाबा साईं ते हाज़िरी भरे आहियो तव्हां? जी हाँ, बाबा जी हाज़िरी भरे आया आहियूं। माशाल्लाह सुठी हाज़िरी आहे, भरे अची आयासीं असां हुते हाज़िरी जाम थी आयासीं। हाँ, मेरा नाम कामरान है। जी हाँ, मेले में बहुत मज़ा आता है, हर साल आते हैं हम। हाँ, और दुआ करते हैं इंशाल्लाह कामयाबी मिले। 2 नंबर से लक्ष्मी बाबा 2 नंबर। आपको कितना मज़ा आता है यहाँ पे बाबा साईं के दरगाह में? बहुत मज़ा आता है सही। हाँ, अस्सलाम वालेकुम, मेरा नाम है माजिद। हम यहाँ के रिहायशी हैं। यहाँ हर साल हम आते हैं। यहाँ माशाल्लाह मज़ा आता है और हम अपने ग्रुप के साथ आते हैं। और यहाँ मेला लगता है, बाबा सलाउद्दीन नाम है दरगाह का। यहाँ मेला लगता है हर साल में। और जब भी हम आते हैं अपने ग्रुप के साथ आते हैं और माशाल्लाह बहुत रश है। आप देखो तो काफ़ी आवाम आई हुई है, दूर दूर से आवाम यहाँ आती है। और हम भी यहाँ हर साल आते हैं, बड़ा मज़ा आता है। बहुत इंजॉय करने आते हैं और इंजॉय होती है। बहुत सुकून का माहौल है और दरगाह है और हम ज़ियारत के लिए आते हैं। और माशाल्लाह लोगों की भीड़ देख के हमारा और दिल खुश हो जाता है। मेरा नाम फैज़ान शेख है। मैं यहाँ पे हर साल मेले पे आता हूँ। मुझे बहुत मज़ा आता है मेला घूमना। यहाँ पे बहुत अच्छे अच्छे दुकान लगे हुए हैं। आज यहाँ पे शायद पहला धमाल है, बहुत हमारे को मज़ा आ रहा है यहाँ पे। आप कहाँ से हैं? मैं बिहार कॉलोनी से आया हूँ। जी, मज़ा आ रहा है आपको? बहुत मज़ा आ रहा है हमारे को। कैसे एंजॉय किया मेला? अभी हमने कश्ती वाले झूला में झूला, ये गोल वाले झूले में झूला। अभी यहाँ पे है ना जो अंगूठी वगैरह देख रहे हैं, बाकी केप वगैरह। मेले के हिसाब से सस्ता ही है, रेट में ज़्यादा महंगे हैं? यार रेट तो बड़ा महंगा है यहाँ पे। अच्छा, मार्केट में बहुत सस्ता होता है, यहाँ पे 3 गुने ऊपर बता रहे हैं रेट। बाबा जे मेले ते ईंदा आहियूं हर साल। वॾो मज़ो आहे, इंजॉयमेंट कंदा आहियूं। ऐं हिते धमाल बि लॻे थी, चादर वठी आया आहियूं दरगाह ते। वॾो इंजॉयमेंट आहे। पोयां बि वॾो मज़ो आहे दरगाह ते। जी, झूलनि ते चढ़ियासीं, वॾो मज़ो आहे झूलनि ते। हिते दरगाह ते माशाल्लाह चादरूं अचनि थियूं। बाक़ी आवाम बि घणी आयल आहे हिन साल। आवाम लाहौर मां आई आहे, पंजाब मां आई आहे, कराची मां आई आहे। हिन दरगाह ते हर साल ईंदी आहे। वॾो मज़ो आहे हिन दरगाह ते माशाल्लाह सां। ऐं आवाम अचे थी, अञा कराची मां बसूं भरे अचनि थियूं। हर साल हिते मेलो हूंदो आहे। जी बिल्कुलु, असां हज़रत बाबा सलाउद्दीन जे मेले ते हींअर पहुता आहियूं।
ऐं उन्हनि अचे त मिठाई वारनि ॾे किशमिशनि जा रेट मालूम था कयूं हिते मेले जे हिसाब सां उन्हनि जा कहिड़ा रेट लॻा विया आहिनि, पहिरियां केतिरा ई महांगाई हुई ऐं हींअर केतिरा ई महांगी आहे, ऐं इन हिसाब सां अचो त किशमिश वारे सां पुछूं था हिननि जो छा चवणु आहे। 120 रुपया पाए, 100 रुपया पाए, 150 रुपया पाए। घणो टाइम थियो आहे हिन मेले जो? ये तकरीबन 2 साल थी विया। अच्छा, रेट धंधो कीअं आहे? सही आहे, शुक्र अल्लाह जो। अच्छा, बचत वग़ैरह आहे? हाँ शुक्र, रोज़ी मिले थी इंशाल्लाह। हाँ, घणो टाइम 2 साल थिया आहिनि हिते? असां 2 साल थी विया तकरीबन। कहिड़नि मेलनि में लॻायो अथव? हर मेले में लॻाईंदा आहियूं जी। मेला समर सरकार आहे, सावण फ़कीर आहे, हैदर शाह बुखारी आहे, पिटाई आहे, कलंदर आहे जी। अस्सलाम वालेकुम, मालिक ॻाल्हायां थो गाॾी केन शाह मां हिते मेले ते आयो आहियां बाबा सलाउद्दीन जी कोटड़ी। सो महांगाई तमामु घणी आहे, माण्हू मिठाई अघ ॾियनि कोन था, असां ग़रीबनि जी ॾाढी हिते बेरोज़गारी आहे। मिठाई चऊं था 50 रुपया पा त चवंदा 40 रुपया पा, पैसो मुल्क में आहे कोन। तमामु असांजो इमरान ख़ान एॾी महांगाई करे छॾियो जो माण्हू साह कोन था खणी सघनि। उनखे कुझु मसइलो गुज़ारिश आहे त हल कयो, ग़रीबनि जे लाइ कुझु सस्ताई कयो। एतिरी महांगाई आहे जो माण्हू मेले ते घुमणु कोन था अचनि, जे अचनि था वीचारे वटि किरायो कयो, मेले ते मस्तु था पहुचनि, थोरो घुमियूं फिरियूं वरी ॿाहिरि हलिया था वञनि। मिठाई जी ख़रीदारी आहे कोन, असां ग़रीब हिन में परेशान लॻा पिया आहियूं। ख़ुदा इन इमरान ख़ान चङो करे, अलाह असां ग़रीब जी मिड़ी कुझु उनजे लाइ मदद करे। अस्सलाम वालेकुम साहब, इहो आहे जो मेलो हिनखे 15-20 साल थिया आहिनि लॻाईंदे। हींअर जेको त महांगाई इमरान जी हुकूमत आहे, वॾी महांगाई थी वई, असीं कंहिं ॻाल्हि खे नथा पुॼूं। महिरबानी करे इनखे लाहियो वञे, महिरबानी करे इनखे लाहियो वञे। असां जेको त हिन ॻाल्हि में तंग थिया आहियूं, ऐं इहो हुकूमत भलाई करे। मिठाई सही 240 रुपया किलो आहे, खंडु हींअर आहे 3400 रुपया कटो, 1800 वारी हींअर 3400 रुपया कटो। भाण जी बोरी वठंदा हुआसीं असीं 1500 में, हींअर 2300 रुपया, 3300 रुपया। हर शइ महांगी इन भागे करे छॾी आहे। महिरबानी करे हिनखे हटायो वञे। ये असां बाबा सलाउद्दीन जे मेले ते हींअर पहुतल आहियूं। अचो त उन्हनि जे हिसाब सां पुछूं था त बाबा सलाउद्दीन जे मेले ते सिक्योरिटी कीअं आहे। अचो त असां सां गॾु ASI गॾु आहे, अचो त उन्हनि खां पुछूं त मेले जे हिसाब सां सिक्योरिटी कीअं आहे हिते। साईं हिते सिक्योरिटी बिल्कुलु टाइट लॻी पई आहे। मेले जो इंतज़ाम जेको बि आहे सभु सुठे नमूने सां असीं पंहिंजो अंजाम ॾेई रहिया आहियूं। ट्रैफिक पुलिस बि आहे, पुलिस जा जवान ॿाहिरां बि लॻल आहिनि, पुलिस लाइन खां बि लॻल आहिनि। हिते असांजा थाणे जा पोस्टनि जा ऐं SHO असांजो जेको सुठी कमांडिंग करायो आहे, हींअर बि हिते चेक करे सभिनि खे ऐं सुठो तरीक़े सां बिल्कुलु कमांडिंग करे रहियो आहे। SHO जो नालो रज़ाक कमांडो जो नओं आयो आहे, हींअर कल्ह 2 ॾींहं पहुतो आहे। SSP पंहिंजो इहो जेको आहे उन हुकुम सां बिल्कुलु सुठे तरीक़े सां असीं कमु करे रहिया आहियूं ऐं असांजो सुठो SP आहे। इंशाअल्लाह ताला का बि हिते शिकायत कोन थींदी। मेले जे हिसाब सां का शिकायत वग़ैरह या इमरजेंसी में कुझु थी वञे, तव्हांजो तावन हिते कीअं आहे? हिते असांजो तावन आहे, पंहिंजो हिते एम्बुलेंस आहे असांजी ऐं पुलिस जा जवान हिते रखियल आहिनि बाक़ाइदे। इंशाअल्लाह ताला का बि हिते शिकायत कोन थींदी। महिरबानी। असां सां गॾु गादी रशीद मौजूदु आहे, अचो त उनखां पुछूं था उन्हनि जे हवाले सां छा चवणु आहे। जी, आप तमाम को बाबा साहब के 58वां सालाना उर्स मुबारक के मौके पर खुश आमदेद कहता हूँ। ये बाबा साहब के 58वें सालाना उर्स मुबारक का पहला दिन है। आज के दिन मज़ार मुबारक को गुस्ल दिया गया, चादर शरीफ पेश की गई, परचम कुशाई की गई और अब महफिल हमदोनात और महफिल समा का इनेकाद किया गया है। आप सबसे दरख्वास्त है कि दरबार में बादब हाज़री को यकीनी बनाएं और अब तक माशाल्लाह बहुत अच्छे इंतज़ामात हैं और सिक्योरिटी बहुत सख्त थी, जिसकी वजह से कुछ लोगों को परेशानी भी हुई, लेकिन वो उनकी बेहतरी के लिए ही की गई थी। और माशाल्लाह लोग जौक दर जौक बाबा साहब के दरबार पे हाज़री के लिए आ रहे हैं और ये सिलसिला इंशाअल्लाह 21 सफ़र तक जारी रहेगा उर्स की तकरीबात का। और मैं सोच TV का बहुत शुक्रगुज़ार हूँ जिन्होंने दरबार की इन तकारीब को कवर किया और तमाम लोगों तक, सोशल मीडिया तक ये चीज़ें पहुँचाईं। और मुझे उनसे उम्मीद है कि वो आइंदा भी इस तरह ये सारे अमल करते रहेंगे ताकि तमाम को बाबा साहब की ये तकरीबात, पुरनूर तकरीबात उन तक पहुँचती रहें। जज़ाकल्लाह। यहाँ पे बाबा साहब के दरबार में महफिल स्टार्ट होने वाला है, इसके हवाले से आपका क्या कहना है? ये बाबा साहब के दरबार में आज पहली महफिल है हमदोनात की। उसके बाद जो है सिलसिला महफिल समा का भी होगा कि रांची से मेहमान आए, उनके साथ मिलकर हमने इंतज़ाम किया है और इंशाल्लाह अगले 2 दिन भी महफिल समा का सिलसिला जारी रहेगा।
बाबा साईं के मेले में हम गए थे, हमें तो बहुत अच्छा लगा, जैसे कि सहूलियात, सिक्योरिटी वगैरह के सहूलियात भी बहुत अच्छे थे। उनके हवाले से आपका क्या कहना है मैम? अभी तक तो सिक्योरिटी बहुत बेहतर है, लेकिन अल्लाह खैर साथ करके गुजारे। तमाम वक्त एक जैसी सिक्योरिटी नहीं रह सकती, कोई लूप्स ना हो, कोशिश तो कर रहे हैं पुलिस भी, रेंजर्स भी और सिक्योरिटी की। मैंने कहा ना कि बाज़ दफ़ा वो आम आवाम के लिए भी परेशानी का बाइस बनता है, लेकिन ये सब उनकी बेहतरी के लिए ही किया गया है। आप सबसे दरख्वास्त है कि सिक्योरिटी के अमले से और जो हमारे रज़ाकार जो दरबार में खड़े हैं, बच्चे हमारे मोहल्ले वाले, उनसे ताउन करें और अपनी इस शिरकत को यकीनी बनाएं। जी, बाबा साईं के दरबार में बहुत दूर दूर से आए हुए हैं, पता नहीं कहाँ से यहाँ पे बाबा साईं के मुरीद आए हुए हैं, तो इन मुरीदों के रहने का इंतज़ाम वगैरह आपके पास है? मुरीदों के रहने के लिए इंतज़ाम जो बाबा साहब की हुदूद है उसी में किया गया है, और लोग अपनी मदद आपके तहत इंतज़ाम करते हैं। और अभी तक मैंने जैसे पहले भी आपसे कहा था कि तामीर तोसी का सिलसिला जारी हो गया है, कुछ फ़ंड मिले हैं औकाफ डिपार्टमेंट से, तो वो सिलसिला जारी है, लेकिन अभी तामीर तोसी मुकम्मल नहीं हुई है। तो मेरा पहले भी ये कहना था कि ये चंद माह, चंद साल जो हैं वो तकलीफ़ की, इंशाल्लाह उसके बाद आसानी हो जाएगी। जी, बाबा साईं के दरबार में जब पर दूर दूर से मुरीद आए हुए हैं, तो इनके हिसाब से आपने खाने का क्या काम किया है? मुख्तलिफ उन्हीं ज़ायरीन जो आए हैं उनमें से बहुत से लोगों ने लंगर का एहतमाम किया है। कोटसी शहर के लोगों ने, हैदराबाद की शहर से लोगों ने, कराची से, कोरंगी से, मुख्तलिफ जगहों से, मुल्क के पाकिस्तान मुख्तलिफ जगहों से आए हुए लोगों ने उनके लिए लंगर का और बाकी चीज़ों का इंतज़ाम किया है, जो वाफिर मिकदार में मौजूद है। मेरी आपसे दरख्वास्त है कि लंगर को ज़ाया ना करें और लंगर को लंगर समझ कर खाएँ। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा नाम मोहम्मद शरीफ पीर भाई बाबा फरीद शकरगंज में आया हूँ। बहुत खुश होकर खूबसूरत मेला मनाया है, बहुत अच्छी रौनक मेला, धमाल शमाल हो रही है। धमाल वगैरह मज़ा है? घूमने में मज़ा वगैरह है? हाँ, बहुत मज़ा आया था मेले को मज़ा होता है। कहाँ से मुरीद आते हैं यहाँ पे? ये सब कराची, हैदराबाद, पंजाब से भी मुरीद आते हैं इनके जो पीर भाई बाबा फरीद शकरगंज रहमतुल्लाह अलैह का। जी बिल्कुल, तव्हां ॾिठो त असां बाबा सलाहुद्दीन जे मेले ते 18वीं उर्स मुबारक ते आयल हुआसीं। हितां जे माण्हुनि खां असां व्यूज़ वग़ैरह वरिता आहिनि त हिन मेले जे हिसाब सां छा चवणु हुयो। मेले जे हिसाब सां हिननि जो चवणु हुयो त हिते ॾाढा ई महांगाई जाम आहे ऐं हिते इलाही क़िस्म जा इंस्टॉल लॻाया विया आहिनि। जीअं तव्हां जिन भूतनि जो इंस्टॉल ॾिठो, असां उन ते वियासीं, ऐं झूलनि जो, नांगनि जो जब हिते इंस्टॉल लॻल हुयो। हितां जी सिक्योरिटी हिन हिसाब सां ॾाढी टाइट लॻी पई आहे। पुलिस एहलकारनि खां असां व्यूज़ वरिता आहिनि त उन्हनि चयो त असांजा नवे एहलकार आहिनि जेके मेले जे अंदरि बि मौजूदु आहिनि, मेले जे ॿाहिरियां बि मौजूदु आहिनि। ऐं असां हींअर बाबा साईं सां गॾु उन्हनि खां बि असां इंटरव्यू वरितोसीं त उन्हनि जो चवणु त असांजे बाबा साईं दरबार आहियूं, बाबा साईं जा मुरीद आहियूं, असांखे हिते ॾाढो मज़ो अची रहियो आहे। हितां जी रोड जी जेका पार्किंग हूंदी आहे, उहा पार्किंग बि हिननि ज़बरदस्त आहे। हिन ट्रैफिक ऐं पुलिस जा एहलकार बि मौजूदु आहिनि। जी बिल्कुलु, असां सां गॾु कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी।